लाटू तेरे चवण ते मैं सफा जलील थी गया अन्ना पंथ परे न बुथा उस्ताद बाकी थोड़ो पंदा पुजण वाला गणती न कर। अरे हल हल निभागा हल आन वने वरे यो डीएसपी दमादार तुम अचण वारो वो दुकड़ो पियो दो न असा में जतरो सा है ता घोटी सुबे था अना छा क्यों घोटे वठो अरे जट मुखे देने के मां तो के घोटे रे का काबू करी दे। दुश्मन जमादार जुमो अचे भी थो अज एड़ो कम कयूस था जो रेडियो पाइंदो विंदो अच दमादार तुम अच वे इते वे इते कंडू फकीर वाला कर यार घोटवा गिन बस ड्यूटी ते बनना है बाबा। दमादार तुम गलती न कर ये हाने जो है क्या थी अरे थोड़ा जल्दी करो टक्कर करो था वरी दमादार के ड्यूटी दे वणो आ टक्कर करो भला कर खबर कंडू फकीर इज बादाम घते न वे या सुकी दे पे घोटन दमादार तुम पे दे तो पाने खबर पौंदई धने भी है थो आ लाटू अचे पी ताकत कर सफा लगे ये कोड़ दी बीमारी है क्या बोर्ड देख बोर्ड उस्ताद बोर्ड कौन थी बाह अरे सजा मुल्क पानी लगा पे पानी हल यार लाटू हल ड्यूटी ते हलना जेको थिया अज लहते सु दया अज मैच हलन कौन है को यार हेलो होटल ते फिल्म दानी सन हाँ यार सच तो चाहिए सुबह आचर दिया ना दाऊ फिल्म कौन सी आई वोट तो छो भला घर छो तो वही सुबह हुई मोकला मुझे खबर है सुबह मोकल है पर महीने का वरी इम्तिहान है। हाँ साईं 11 महीना पढ़ी 6 थियो जो हाणे वञी 1 महीने में पढ़ंदी तूं तव्हांजी मर्ज़ी आऊं फिल्म कोन ॾिसंदुसि आऊं घोट आहियां चलियो हिन खे पाण हली फिल्म था ॾिसूं जवाब हो शबाब ही
कहिड़ा हाल आहिनि असांजे नंढे भाउ जा? ख़ैर आदा तव्हां ॿुधायो? दुआ आहे तव्हां सभिनी जी। मां ठीकु ठाक आहियां। ऐं अधु गुलाम दर किथे आहे? अॼु घर आयो हो, सम्झा तो अञा घर ही हूंदो। पोइ त सिगो हलूं मन हुन सां मुलाक़ात थिए। बाबा शबीर आयो आहे। अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल? चाचा साईं कहिड़ा हाल अथई? तबियत कीअं हाणे? रागे खां हाणे बहितर आहे, शुक्र अलाह जो, ख़ुशि आहे।